दोस्तों शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के भली कार। दोस्तों तव्हां ॾिठो पंहिंजा ड्रामो बहितरीन हली रहियो आहे। सावल फाथो आहे। मां तव्हांखे अॻे ॿुधायो इहे हमला ॿिया करे शैतानी गिरियूं करे अकबर खान ऐं सावल खे वरी विड़ाईंदा। उअं ई थियो तव्हां ॾिठो हाणे सावल वार्निंग जेका ॾिनी आहे त बाबा इहे ॿ माण्हू मुंहिंजे हवाले कयो न त रुंडे ऐं हुनखे पकिड़े मां अकबर खान जे हवाले तव्हांखे करे छॾींदुसि। अकबर खान ॼाणे तव्हां ॼाणियो। हाणे इन जे करे रुंडे खे मज़ो अचे थो, पैसा खाधा आहिनि ऐं सीरियल वारा जेको आहे न उहे सीरियस में परेशान आहिनि। त हाणे छा कयूं। बहरहाल अचण वारे एपिसोड में इहे सभु सीन तव्हांखे बहितरीनु ॾिसण वटां मिलंदा ऐं इन्हनि जेकियूं बि शैतानगिरियूं कयूं आहिनि इन्हनि खे इन जे कंध में पवंदियूं। बाक़ी ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतल ऐं दोस्तों सभु वठ पाजा इन्हनि जी आहे फ़िलहाल। बाक़ी जेको आहे सावल सीरियस इन्हनि खे हथीको करण जी कोशिशि करे थो। सावल इन चकर में लॻो पियो आहे। सावल खे पंहिंजी परेशानी आहे त मां अकबर खान वारे मसइले खां जान छॾायां। बहरहाल जेको थियो सो थियो। ड्रामो तो बहितरीनु मोड़ ते पहुतल आहे ऐं हाई लेवल मोड़ ते पहुतल आहे। दोस्तों असां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदासीं अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी त पोइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾियो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।